नाज़रीन असीं हिन महिल दादू जा सब्ज़ी बाज़ार उनमें आया आहियूं। अचो दोस्तनि हाल पुछंदा उहो ॾिसूं दोस्तनि अॼु सवाल छा था चवनि ऐं छा था ॿुधाइनि। हितां वञूं था बान दादू मां वञूं था सईदाबाद। हितां लॻंदा 30 मिंट पहिरियों अधु कलाक लॻे थो छाजे ते बस वार ट्रैफिक जाम आने जे करे अदा हितां बान सईदाबाद वञूं पिया अधु कलाक लॻे थो पहिरियों वापसी 30 मिंट लॻंदा छाजे ते वो स्पीड में अचंदा इन करे लगन था। अॼु जो सवाल इहो आहे त हितां असीं बान वञूं पिया 30 मिंट लॻंदा पहिरियों वापसी अधु कलाक लॻे थो छाजे ते साईं हितां पंध वेंदो हूंदो परियां गाड़ी ते ईंदो हूंदो न परियां गाड़ी आहे हुतां गाड़ी आहे हां जा त पोइ हितां साइकिल ते वेंदो हूंदो परियां वरी मोटरसाइकिल ते ईंदो हूंदो परेशान करे में आहियूं दोस्त बि हितां रस्ते वारा उन्हनि खां पुछूं था सवाल अॼु जो सवाल इहो आहे त हितां असां बान वञूं था 30 मिंट लॻंदा परियां वापसी अचूं था अधु कलाक लॻे थो छाजे ते रोड में झाका खड़ा इन जे करे दादू शाहजहां भारत में दुल्फिन वारो मौजूदु आहे उन्हनि खां सवाल पुछूं। अॼु जो सवाल इहो आहे त असां हितां बान वञूं पिया अधु कलाक लॻे थो परियां वापसी अचूं था 30 मिंट लॻंदा छाजे ते इन जे करे लगे थो रोड रास्ता सही कोनन के हितां असां बान वञूं पिया सईदाबाद अधु कलाक लॻे थो परियां वापसी 30 मिंट लॻंदा छाजे ते रोड सही न हूंदो तंहिंजे करे रोड बि मिसाल सही आहे हिते हाईवे लॻे पिया उन्हनि जे करे पर उहो मां मिसाल ॾियां त उहो बि सही आहे स्पीड वञो घटि वधे बान सईदाबाद वञूं पिया अधु कलाक लॻे थो परियां वापसी अचूं था 30 मिंट लॻंदा छाजे ते हे तो वञो था त खाओ था आस्ते राजो